अस्सलाम वालेकुम नाज़रीन। अॼु मां तव्हांखे मक़ामी फ़नकार गुल मोहम्मद शेख जे बारे में ॿुधाइणु चाहियां थो, जेको 3 महीननि खां इन हिकु बीमारी में मुब्तला आहे। फिफड़नि जी बीमारी आहे, जंहिंमें पाणी भरिजी वञण जे करे ही बिस्तरे भेड़ो थी वियो आहे। फिफड़ ख़राब थी चुका आहिनि। तव्हां ॾिसी सघो था कंडीशन। पाण एॾी तकलीफ़ हूंदे बि तमामु ख़ुशि मिज़ाज सां असां सां मिलियो, पर असां जॾहिं संदसि हालति ॾिठी त हिकु अफ़सोस खां सवाइ ॿियो कुझु न करे सघियासीं। असां तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त मक़ामी फ़नकार तमामु बहितरीनु आवाज़ जो मालिक आहे ऐं जेको हींअर लावारसी वारी ज़िंदगी गुज़ारे रहियो आहे। जी हाँ नाज़रीन, हितां जे मक़ामी इंतिज़ामिया जनी ज़िले टनवाला जी इंतिज़ामिया हिन फ़नकार जी अॼु ॾींहं ताईं का परगोर न लथी आहे। उन हवाले सां असां हिन जी वीडियो ठाही आहे, जीअं हिन जी का सार वग़ैरह लही सघिजे। त असां पंहिंजे राज न्यूज़ TV जे प्लेटफॉर्म तां हितां जे MP इमदाद पिताफ़ी, MNA ज़ुल्फ़िकार सत्तार बचणी ऐं DC अब्दुल रशीद ज़रदारी जिन खां इहो मुतालबो कंदासीं त मक़ामी फ़नकार जो इलाज कराए ज़िंदगी बचाई वञे, जीअं ही पंहिंजो गुज़र सफ़र आसानी सां करे सघे ऐं पंहिंजी जेकी बाक़ी ज़िंदगी आहे उहा ख़ुशी सां बसर करे सघे। जी हाँ नाज़रीन, ही गुल मोहम्मद शेख तमामु हिकु मिसकीन ऐं पोरियत मज़दूर माण्हू आहे, जेको पंहिंजो इलाजु नथो कराए सघे। उन हवाले सां असां सरहंदी वारनि खे बि अपील कंदासीं हिन मिसकीन माण्हू जी मदद करे हिन जो इलाज में मदद कई वञे, जीअं पंहिंजो इलाज कराए ज़िंदगी बसर करे सघे। राजनीति न्यूज़ मोहम्मद कासिम मल्ला, मिसण वॾी टंडोला यार।